केटी नंबर 345 हां काजू कजियो है केटी नंबर 345 सुबह जो तैयार थिया ठीक 6 बजे मूंखे आज़ाद कंदा। अरे आजाद कौन कंदई तो के सुबह जो 6 बजे फांसी दी वेंदी। सुबह 6 बजे 6 बजे हां सुबह 6 बजे चरे थी वाला फांसी जो बुद्धि घना घना चया खिदा सुबह 6 बजे फांसी जो बुद्धि सियासतदान ने चरिया थींदा वञनि हे त पोइ मामूल के दिया सुभाणे सुबह 6 बजे मूंखे दुनिया जी का बि ताक़त फांसी नथी ॾेई सघे। अरे छो उन जे करे जो मां निंड मां 9 बजे उथंदो आहियां। हाँ